साथियों सलाम नमस्ते हक़ मौजूद जिते हूंदा ख़ुशि हूंदा। अॼु पंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू आहे तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद। तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद तनज़ीम जो मुखी उज़ो आहे, मुखी पिलर आहे। इहो ख़ासि तौर ते गॾिजाणनि में इन एजेंडा रखी वेंदी आहे त उन एजेंडा जी सूरत में तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जे ज़रिए कारकुन जो इस्लाह थींदो आहे, कारकुन खे सम्झाइबो आहे, उनजी रहनुमाई कबी आहे, उनजी रहबरी कबी आहे ऐं इस्लाह करण जे लाइ तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद। तनक़ीद इहे हिकिड़ो दोस्त ॿिए ते तनक़ीद कंदो ऐं नतीजे में उहो वरी ॿिए ते तनक़ीद कंदो। जेको बि मुनासिबु सम्झंदा त इहा तुंहिंजो अमल पार्टी जे मुफ़ादनि वटां, तनज़ीम जे मुफ़ादनि वटां बहितर न आहे त पोइ उहो वरी उन ते गौर वीचार कंदा आहिनि। हू दोस्त उनखे ॾिसंदो आहे ऐं उन जे करे इस्लाह थींदो आहे ऐं हू पंहिंजे पाण में जेके उणायूं आहिनि, कमज़ोरियूं आहिनि, उहे कमज़ोरियूं दूरि कंदा आहिनि। ख़ुदि तनक़ीद में इहो आहे त माण्हू पाण का ग़लती करे ऐं ॿिए खे ख़बर न हुजे ऐं उहो पंहिंजे ॿिए ते बि तनक़ीद करे पर पंहिंजो पाण ते तनक़ीद करे त मूं ते इहा ज़िमेवारी रखियल हुई ऐं इहा ज़िमेवारी पूरी कोन थी सघी, इहा पार्टी जी ज़िमेवारी न पूर्ण करण जी ज़िमरे में या ग़ैर ज़िमेवारी वारे ज़िमरे में अचे थी। तंहिंजे करे आउं इहो पंहिंजे पाण ते तनक़ीद करियां थो। इन क़िस्म जो तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जेका आहे उहो तनज़ीमनि जो हिकिड़ो मुखी पिलर आहे ऐं थंभो आहे जंहिं ते तनज़ीमूं कमु करे हे पंहिंजे कारकुन जो इस्लाह बि कंदियूं आहिनि ऐं कारकुन अंदरि पंहिंजो जज़्बो जेको आहे, वेड़ जो जज़्बो, सम्झण जो जज़्बो, ॿिए जी ॻाल्हि खे क़बूल करण जो जेको जज़्बो ऐं उन सां गॾु ॿिए जी ॻाल्हि जेका आहे उनखे ॻाल्हि खे क़बूल करणु, उन सां गॾु उनखे बर्दाश्त करणु, उनजो जज़्बो जेका आहे उहो वधीक उनखे उभारे थो ऐं बहितर करे थो। तंहिंजे करे इहा तनज़ीमनि अंदरि मुस्तक़िल एजेंडा जिन जिन तनज़ीमनि में हूंदी आहे उहे तनज़ीमूं वधीक ग्रो कंदियूं आहिनि। हाणे का इहो त छो मुनासिबु ज़रूरु सम्झी वञे थो। ॾिसो, कारकुन हिन समाज में जी पैदाइश आहे। जेके समाज अंदरि बीमारियूं आहिनि उन समाज अंदरि हू पलियो आहे, तंहिंजे करे समाज मां उहो सिखियो आहे। हाणे उहे सभु बीमारियूं उन कारकुन में हूंदियूं, उहो पंहिंजे इल्म जे वसीले या थोरे उनजे हल्के जे वसीले उहो आहिस्ते आहिस्ते बीमारियूं पंहिंजो हिकिड़ो ख़तमु करे थो। हू समाज मां छा सिखियो आहे? लालच सिखियो आहे, अनाज सिखियो आहे, ज़ाती मक़सदु, सुस्ती, नशा, इल्म जो न पढ़णु, इल्मु न पढ़णु, औरत दुश्मनी, ग़रीब दुश्मनी, ॿिए खे नीच सम्झणु, कमतर सम्झणु, कमज़ोर सम्झणु, बेपहुच माण्हुनि ते तशदुद करणु, मुदे ख़ारिज क़दर जेके रीतूं रस्मूं उन्हनि जो अंधे अक़ीदे परस्ती ऐं कंहिं क़िस्म जी परस्ती उनजो हुजणु, इन ऐं ज़िमेवारियूं न खणणु, नाले मात्र कमु करणु, क़ुर्बानी जो जज़्बो न हुजणु ऐं इन खां सवाइ ॿियूं खुण वग़ैरह वग़ैरह इन क़िस्म जूं बीमारियूं कारकुन अंदरि हूंदियूं आहिनि। पर जेकॾहिं तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद थींदी त पोइ दोस्त जेको ॿियो हूंदो उहो उन ते चवंदो त हिन जी दोस्त पढ़े घटि थो, हिन हमरा में इहा जेका क़दुरु हिन जो हीअ त हीअ हमरा इहे मुदे ख़ारिज रीतनि रस्मनि या हिन अंधी अक़ीदे परस्ती उनजो शिकार थिए थो। कंहिं क़िस्म जी हिन में परस्ती आहे, हिन में ज़ात परस्ती आहे, हीउ लालच में अचे थो, हीउ अना में अचे थो, हीउ ज़ाती मक़सदनि खे वधीक तरजीह ॾिए थो, इजतमाही क़ौमुनि जे मुफ़ादनि में या तबिके जे मुफ़ादनि में जेका ॻाल्हियूं आहिनि उनखे कोन थो तरजीह ॾिए। हिन में सुस्ती आहे, हीउ नशनि जो वर चढ़ी वियो आहे, हिन जी ॻाल्हि, हिन जे अमल औरत दुश्मनी आहे, हिन जी ॻाल्हि में ग़रीब दुश्मनी आहे, बेपहुच माण्हुनि ते दुश्मनी आहे, पाड़े जो ख़्यालु नथो करे। इन क़िस्म जी उनजी तनक़ीद करण जे करे ऐं पोइ उनजी रहनुमाई कजे थी त उहो छा थो थिए त कारकुन आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण में जेके क़िस्म जूं बीमारियूं आहिनि उहे बीमारियूं पंहिंजो पाण दूरि करण जी कोशिशि करे थो ऐं हिन तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद मां उहो वधीक पिराए थो ऐं बहितर इंसानु समाज जो कारगर इंसानु थिए थो। ख़ासि तौर ते कॉमरेड माऊ चयो आहे त इन तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जे हवाले सां चयो त पार्टी अंदरूनी तनक़ीद जेका आहे, तनज़ीम जे अंदरूनी जेका तनक़ीद आहे उहा पार्टी जी तनज़ीम जी मज़बूती जे लाइ हिकिड़ो हथियार आहे। उहा हुन जी वेड़ जी सघ खे वधाए थी ऐं पर उहा सदाईं ईअं नथी रहे। कॾहिं कॾहिं उहा वेड़ वारी सघ जेका तनक़ीद जो अंदाज़ आहे उहो कॾहिं ज़ाती हमलनि जो शिकिल इख़्तियार करे वेंदा आहिनि। नतीजे में पार्टी नुक़सानु रसाए थी, पार्टी खे नुक़सानु रसाए थी ऐं ज़ाती तौर ते नुक़सानु रसे थो, पर ज़ाती तौर ते कंहिं बहितर फ़र्द ते अजाई तनक़ीद करणु ऐं जेका माण्हुनि जी ग़लती कोन्हे उनजो बहानो बनाए तनक़ीद करणु जे करे हू शिकार थिए थो ऐं हू चए थो त हीअ त इहा असांजी ग़लती कोन्हे, हरूभरू इहा तनक़ीद असां ते मूं ते कई वई आहे ऐं उहो अजाई ऐं ज़ातियाती ऐं हमले वारी जेका तनक़ीद आहे उहो नुक़सानु रसाए थी उन फ़र्द जी। तंहिंजे करे उहो दोस्त वरी जेको कुझु कमु करे थो, कमु बि घणो करे, तनक़ीद बि उन ते थिए, पोइ दोस्त छा थो थिए उहो बेदिलियो थी वञे थो। नतीजे तौर ते इन क़िस्म जी तनक़ीद जेका आहे
उहा तनक़ीद नुक़सानकार हूंदी आहे। तंहिंजे करे अहिड़ो तरीक़ो पार्टी मेंबरनि खे सुधारण जे लाइ इस्तेमालु कजे। तनक़ीद जो दोस्तानी तनक़ीद हुजे, इस्लाही तनक़ीद हुजे, उन सम्झाइण जे लाइ तनक़ीद कजे। तनक़ीद जो मक़सदु तबक़ाती जदोजहद में फ़तह हासिलु करण लाइ पार्टी मेंबर जे अंदरि वेड़ जी सघ वधाइणु आहे। उनखे ज़ाती हमले तौर ते इजाज़त नथी ॾेई सघिजे। तंहिं करे ज़ाती हमले तौर ते जेकॾहिं का तनक़ीद कजे थी त उनजी नफ़ी कबी, इदारनि में नफ़ी कबी, मीटिंगनि में नफ़ी कबी, त भाई तुंहिंजो ज़ाती अटैक आहे, ज़ाती अटैक तूं ज़ाती हमलो थो करे। इन क़िस्म जी शइ कोन्हे। जंहिंजी जाइज़ तनक़ीद हुजे उनखे उहो बि कजे। जेका ज़ाती अटैक तौर ते वञे थी, हरू भरू कंहिं ते चढ़ियो वेठो हुजे, पंहिंजी पाण जी ग़लती हुजे उनजो एतिराज़ न करे, या ॿिए कंहिं दोस्त उनजो दोस्त हुजे गहरो हमगुर्द हुजे उन तो डिस्कस न करे, उनजी उणाइनि ऐं कोताइनि ते न ॻाल्हाए, पर महज़ हिकिड़े कंहिं माण्हू खे ज़ाती तौर ते उनजी दुश्मनी हुजे, पाड़े जी दुश्मनी हुजे, ॿी कंहिं दोस्त जे सबब जे करे उनजी दुश्मनी हुजे, तंहिंजे करे उन माण्हू खे शिकार बनाए ऐं उनखे हर मीटिंग में, हर गरजाणी में जेकॾहिं को निशानो बनाए थो त उन क़िस्म जी तनक़ीद जी इजाज़त तनज़ीम नथी ॾेई सघिजे। पर ओवरऑल तनज़ीम लाइ तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जेका आहे उहा तमामु अहम आहे। हर सुठी तनज़ीम जी हर सतह जी गरजाणनि में तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जो जेकॾहिं मौज़ू हूंदो ऐं उन ते अमल कयो वेंदो त उहो कारकुन जे लाइ बहितरु हूंदो, उहो तनज़ीम जे लाइ बहितरु हूंदो, ऐं उन में कोणायूं फ़ैसिला जेके थींदा आहिनि उन फ़ैसिलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। कंहिं माण्हू फ़ैसिलनि जी ॻाल्हि ॿोल जे नतीजे में को अमल रिएक्शन असांखे अचणु खपे हा, कंहिं तनज़ीम जो प्रॉपरली टाइमली रिएक्शन अचणु खपे हा, उहो टाइमली रिएक्शन नथो अचे। नतीजे में ऐं उन ते बि तनक़ीद थींदी। तंहिंजे करे वरी ॿिए टाइम ते कोशिशि कबी त असांजो टाइमली उनजो रिएक्शन अचे ऐं टाइमली असांजा फ़ैसिला थियनि, वक़्तु सर असांजा फ़ैसिला थियनि, उन जे लाइ उहो बहितरु थींदो। तंहिंजे करे तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद तनज़ीम जे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं इन क़िस्म जी एजेंडा हर गरजाणनि में हुजणु खपे थी। वधीक पॉज़िटिव रहंदो ऐं इहो मुखी पिलर आहे। इन ते जेका बि तनज़ीम कमु कंदी उहा तनज़ीम वधीक कामयाबी थींदी ऐं वधीक सगारी रहंदी।